हाँ तव्हां जीअं गोल्डन रेशियो लोगो जी ॻाल्हि पे कई जी उनमें तव्हांखे जीअं ॾेखारियो ट्विटर जो लोगो थी वियो एप्पल जो लोगो थी वियो इलाही क़िस्म जा लोगोस थी विया जेका हिकिड़ा सर्कुलर वे खां ठाहिया वेंदा आहिनि मतिलबु उन्हनि में हिकु गोलाई हूंदी आहे मतिलबु हिकिड़ो हर जॻह खां हर कुंड खां हर हिसे खां उहे जेका लोगोस हूंदा आहिनि परफेक्टली ठहियल हूंदा आहिनि हर कुंड ॿी कुंड खां बराबरि हूंदी आहे परफेक्ट क़िस्म जो ठहियल हूंदो आहे कुझु एग्ज़ाम्पल्स आउं तव्हांखे वरी वापसि हिकु रिविजन करण लाइ ॾेखारे थो छॾियां जीअं तव्हांखे लोगो जी जॾहिं क्लास स्टार्ट थी हुई त हुन में तव्हांखां ॾेखारियो हो जीअं हर मतिलबु हिकिड़े परफेक्ट क़िस्म जी सिमेट्री हूंदी आहे जिन लोगोस में सिमेट्री जो मक़सदु बैलेंस हूंदो आहे जेका आउं ॻाल्हि तव्हांखे करे चुको हुअसि जीअं तव्हां हीउ ट्विटर जो लोगो ॾिसी रहिया हूंदव सर्किल से रखी रखी हिकिड़ो सर्किल ॿियो सर्किल सर्किल्स जे अंदरां खां तराशे करे लोगो खे कढियो वेंदो आहे जेका इमेज हूंदी आहे हुनखे हुन मां ॿाहिरि तराशे करे कढियो वेंदो आहे जीअं एप्पल जो तव्हां ॾिसी रहिया हूंदव हिते सर्किल्स रखी करे हिकिड़ो परफेक्ट क़िस्म जो हिकिड़ो क्रिएट करे उन्हनि सर्किल्स मां शेप तव्हांजो तराशे करे ॿाहिरि कढी वेंदो आहे इहो हूंदो आहे गोल्डन रेशियो या गोल्डन रेशियो रूल बि चयो वेंदो आहे ठीकु आहे ऐं सिर्फ़ु सर्किल्स ई न लाइन्स खे यूज़ कंदे बि इन क़िस्म जो को डिज़ाइन ठही थो सघे पर डिपेंड तॾहिं थो करे जॾहिं तव्हां कहिड़े क़िस्म जो ठाहियो पिया अगरि सर्कुलर वे जो ठाहियो पिया त उते सर्किल यूज़ थींदा जेको मतिलबु गोलाई वारो को डिज़ाइन आहे को अहिड़ो डिज़ाइन आहे जेको कुंडनि वारो आहे छा त हुनमें तव्हां लाइन्स जो इस्तेमालु कंदो जीअं तव्हांखे हिते नज़र ईंदो हूंदो नेशनल जोग्राफिक जो लोगो हिकिड़ो जीअं नेशनल जोग्राफिक चैनल सभिनि ॾिठो हूंदो जीअं हिन जो लोगो आहे हिन में ॾिसो पिया का बि गोलाई कोन्हे कुझु बि न आहे सिंपल क़िस्म जो आहे त हिन में हिकिड़ो लाइन्स वारो फॉर्मूलो यूज़ करे इहो अहिड़े क़िस्म जा लोगोस ठाहिया वेंदा आहिनि ठीकु आहे अच्छा सभिनि खां पहिरीं तव्हांखे ॿुधाए छॾां जॾहिं बि अहिड़े गोल्डन रेशियो जा लोगोस थिया हिननि जी बि इलाही हिकिड़े क़िस्म सां मार्केट हूंदी आहे ऐं थोरा ॾुखिया हूंदा आहिनि इहो न जो अगरि इन क़िस्म सां यानी टेक्निक हिकु टेक्निक आहे ॿियो कुझु बि न अगरि इहा टेक्निक सां तव्हांखे नथा ठाहिण अचनि तव्हां लोगोस नथा ठाहे सघो तव्हां वरी बि लोगोस ठाहे सघो था हिकिड़ी इहो चई था सघो त हिकिड़ो स्टेप अॻियां जी टेक्निक आहे थोरो मॉडर्न क़िस्म जी टेक्निक आहे ऐं अगरि इहा टेक्निक अचे त तव्हांखे इहो हूंदो जो हिकिड़ो पंहिंजे कम खे प्रोफेशनल क़िस्म सां करण जी तव्हांखे हिकिड़ो आदी थी वेंदो कहिड़ी ॻाल्हि थो कयां हा त सभिनि खां पहिरीं हिन जो हिकिड़ो पहिरियों स्टेप हूंदो आहे उहो कहिड़े बि डिज़ाइन जो पहिरियों स्टेप इहो हूंदो आहे तव्हांखे पहिरीं रफ स्केचिंग करणी पवंदी आहे पंहिंजे गोल्डन रेशियो लोगो जी या अहिड़ो सिमेट्री वारे कंहिं बि लोगो जी तव्हांखे हिकिड़ी स्केचिंग करणी पवंदी आहे हाणे मूं वटि हिकिड़ो स्केच ठहियलु हो त उहो ई आउं तव्हांखे त ॾेखारे छॾियां थो हुनखे पाण एज़ अ गोल्डन रेशियो रूल जे हिसाब सां पाण ठाहींदासीं नई फाइल खणी था वठूं हिकिड़ी हाणे इहो ॾिसो वरी आउं रिपीट थो कयां त डिपेंड थो करे तव्हां कहिड़े क़िस्म जो लोगो या कहिड़े क़िस्म जो डिज़ाइन ठाहियो पिया पोइ हुन में गोल्डन रेशियो रूल लॻंदो अगरि सर्कुलर क़िस्म जा वरी रिपीट पियो कयां त हुन में गोल्डन रेशियो जो सर्किल्स यूज़ थींदा ऐं अगरि न आहे सर्किल वारो या को अहिड़ो आहे जो कुंडनि वारो आहे या हिकिड़ो ट्राइंगुलर क़िस्म जा मतिलबु उन में कुंडूं सर्किल्स या इन क़िस्म जो वधीक यूज़ न पियो थिए हुन डिज़ाइन में त पोइ तव्हां उहो ग्रिड रूल जे ज़रिए यूज़ करे था सघो सभिनि खां पहिरीं तव्हांखे स्केच ॾेखारे छॾां हीअ स्केच आहे ठीकु आहे जेको आउं पाण पेंसिल सां रफ क़िस्म जो ठाहियो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि लाज़मी यादि हुजे तव्हां ज़हन में रखो तव्हां जॾहिं बि गोल्डन रेशियो रूल जे हिसाब सां का शइ ठाहियो पिया त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हुजे जो जेको स्केच तव्हां छो हिन स्केच ते ई पाण सर्किल्स रखी करे कमु कंदासीं ठीकु आहे त इहा ॻाल्हि ज़हन में हुजे जेको स्केच आहे उहो सही तरीक़े सां परफेक्ट क़िस्म सां ठहियलु हुजे ठीकु आहे छो उहूअं त ॾिसो अगरि तव्हां गोल्डन रेशियो लोगो न पिया ठाहियो त जीअं आउं पोइ क्लास में
स्केच हो मुंहिंजो उहो रफ हो ऐं उनखे आउं डिजिटलाइज़ करे छॾियो जेको अमेरिकन आर्ट वारो हो जेको लोगो हो उहो हिकिड़ो रफली क़िस्म सां ठहियलु हो छो जो उहो गोल्डन रेशियो न हो हुनमें सिर्फ़ु मूंखे आइडिया पंहिंजे ज़हन में वठी अचण लाइ सिर्फ़ु हिकिड़ो आइडिया जीअं मुंहिंजे ज़हन में जनरेट थी वञे तव्हां हिकिड़ो स्केच ठाहियो ऐं पोइ हुनखे तव्हां ॾिसो हूंदो जो अलॻि अलॻि पंहिंजो रेक्टेंगल ट्रायंगल रखी करे लोगो ठाहियो छो जो हू गोल्डन रेशियो लोगो न हो ही हिन में तव्हांखे हिन स्केच जे मथां ई रखी रखी करिणो पवंदो तव्हांखे लाज़मी ज़हन में हुजे जो तव्हांजो स्केच परफेक्टली ठहियलु हुजे परफेक्ट क़िस्म सां स्केच तव्हांजो ठहियलु हुजे अगरि गोल्डन रेशियो ठाहियो पिया छो जो अगरि स्केच परफेक्ट न हूंदो त किथे न किथे पाण खे इशू क्रिएट थी सघे थो हेसि ताईं क्लियर आहे सभिनि खे क्लियर आहे सभिनि खे अच्छा त हिकिड़ी ये सर थोड़ा वरी रिपीट कर लो। कहिड़ी ॻाल्हि थोरो मूंखे वरी ॿुधाइजो अच्छा हा हा सॉरी इहा ॻाल्हि हुई जो आउं इहो पियो चयो जॾहिं तव्हां गोल्डन रेशियो जे हिसाब सां ठाहींदो गोल्डन रेशियो त सभिनि खे ख़बर आहे छा हो सर्किल्स खे रखी रखी करे माण्हू डिज़ाइन हुन मां तराशे करे माण्हू बहाल कढंदो आहे ठीकु आहे उहो कीअं कंदासीं हुन शेप बिल्डर जो घणो इस्तेमालु थींदो आहे ऐं सर्किल्स जो घणो इस्तेमालु थींदो आहे एज़ यूजुअल अच्छा आउं इहो पियो चयो जॾहिं तव्हां को अहिड़ो डिज़ाइन पिया ठाहियो जेको इन क़िस्म जो मतिलबु तव्हांखे गोल्डन रेशियो टाइप जेको सर्कुलर क़िस्म जेको लोगो ठाहिणो आहे त उहे त छा हो जो अगरि मूं वटि ॾिसां फोटो मूं वटि पयल हुजे लास्ट क्लास में जेको आउं लोगो ठाहियो हो तव्हां सभिनि खे यादि हूंदो हीउ वारो हिन में ॾिसो मुंहिंजो स्केच एॾो परफेक्टली कोन ठहियलु हो छो छो त हिकिड़ो गोल्डन रेशियो टाइप जो स्केच न हो हिन खे मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो आइडिया जनरेट करिणो हो हिकिड़ो जीअं ज़हन में मुंहिंजो आइडिया अची वञे हुन सां हिकिड़ो रफ स्केच ठाहियो ऐं पोइ हुनखे आउं पंहिंजो एडोब इलस्ट्रेटर ते ट्रायंगल रखी रखी करे छो मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ो आइडिया जनरेट थियणो हो उहो हिन स्केच खां ठही वियो ऐं हुन खां पोइ स्केच खे पासे में रखियो ठाहींदो वयुसि त अहिड़े डिज़ाइन्स में ज़रूरत न हूंदी हो तव्हांजो स्केच परफेक्टली ठहियलु हुजे हाँ पर जॾहिं तव्हां गोल्डन रेशियो टाइप जो मतिलबु जॾहिं अहिड़े क़िस्म जो सर्कुलर क़िस्म जो को अहिड़ा स्केच अहिड़ो को लोगो ठाहियो पिया त हुनमें लाज़िम तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में हुजे जेको तव्हांजो स्केच हुजे उहो परफेक्टली ठहियलु हुजे साफ़ सुथरे क़िस्म सां ठहियलु हुजे ठीकु आहे रफली न ठहियलु हुजे मतिलबु भले हा 5-6 स्केच ठाहियो पर परफेक्ट क़िस्म जो स्केच ठाहे पोइ हुनखे छो जो हिन जे मथां ई सर्किल्स रखी रखी पाण कमु कंदासीं अगरि पंहिंजो स्केच सही न हूंदो त पंहिंजो डिज़ाइन बिगड़ी सघे थो त इन करे गोल्डन रेशियो में सभिनि खां पहिरियों जेको हुजे दिमाग़ में उहा ॻाल्हि हुजे स्केच तव्हां सुठे तरीक़े सां ठहियलु हुजे हाणे हीअ ॾिसो सर्कुलर क़िस्म सां स्केच आउं ठाहियो अथनि उहो ई आहे पेंसिल सां ई ठाहियो आहे पर इनमें थोरो इहो ज़हन में हुजणी खपे हाणे इहा टेक्निक आउं सम्झायां छो पियो तव्हांखे छो जॾहिं बि जेकी क्लासूं आऊं ग्राफिक डिज़ाइन जो वरितियूं आहिनि जेतियूं आऊं वठी चुको आहियां हींअर ताईं जॾहिं आउं बि पंहिंजे लर्निंग फेज़ में हुअसि त लोगो सिखण खां पोइ सभिनि खां पहिरीं ॻाल्हि जॾहिं माण्हू रिसर्च कंदो आहे गूगल ते यूट्यूब ते हेॾां होॾां त गोल्डन रेशियो जेको रूल हूंदो आहे उहो नज़र मां ज़रूरु गुज़रंदो आहे पंहिंजो त पोइ इहा ॻाल्हि ज़हन में ईंदी आहे छो न इहा टेक्निक बि सिखी वञिजे ॾिसण में इलाही कॉम्प्लेक्स लॻंदी आहे हिकिड़े क़िस्म जी इहो ई आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां हिकिड़ी मॉडर्न क़िस्म जी टेक्निक आहे त इहा अचणु न बि अचे त तॾहिं बि एतिरो उहो न आहे पर अचे त चाल चंड लॻी वेंदा आहिनि अहिड़ो सम्झो पिया वधीक सुठी ॻाल्हि हूंदी आहे अगरि इहा टेक्निक अचे थी हिन टेक्निक सां लोगो ठाहिणु अचनि था त इहो अञा बहितर ॻाल्हि आहे हाणे जॾहिं बि गोल्डन रेशियो क़िस्म जी का बि शइ ठहंदी आहे त हुन लाइ पाण खे सर्किल्स खपंदा आहिनि हाणे सर्किल बि पाण खे जेका खपनि उहा खपनि परफेक्ट पंहिंजे हुन जा साइज़ जा परफेक्ट शेप जा सर्किल्स खपनि छो जो उहा सर्किल पाण एज़ अ औज़ार यूज़ कंदासीं जिन जे मतिलबु हिकिड़ो टूल यूज़ कंदासीं एज़ अ टूल हुन सर्किल्स खे यूज़ कंदासीं पंहिंजे गोल्डन रेशियो जे डिज़ाइन खे ठाहिण लाइ त सभिनि खां पहिरीं जेको जेका सर्किल्स पाण यूज़ कंदासीं हिन गोल्डन रेशियो जहिड़े हिन स्केच खे ठाहिण लाइ त पहिरीं उहा सर्किल्स पाण ठाहे वठंदासीं सर्किल्स ठाहिण खां पोइ हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो आइडिया जीअं तव्हांखे क्रिएट थी वञे त हिकिड़ो ट्विटर जो लोगो मूं वटि पियो आहे उन लोगो खे पहिरीं तव्हांखे उन लोगो ते ठाहे ॾेखारींदुसि पोइ पाण हिन स्केच ठाहींदासीं तव्हांजो हिकिड़ो ज़हन खुली वञे हा थिए छा पियो ठीकु आहे सभिनि खां पहिरियों तव्हांखे आउं ॿुधायां तव्हांखे कुझु सर्किल्स ठाहिणा पवंदा त जीअं उहा ई सर्किल यूज़ करे पाण गोल्डन रेशियो जो पंहिंजो कमु थींदो ठीकु आहे छो सॼो स्केच ई सर्कुलर क़िस्म जो आहे मतिलबु सर्किल्स खे यूज़ कंदे कंदे जीअं तव्हांखे सवेरे इमेज ही ॾेखारी हुई
हीअ तव्हां ॾिठी हूंदी, हीअ इमेज तव्हां ॾिठी, ठीकु आहे। ट्विटर वारी इमेज ॾिसी सर्किल ॾिसो पिया, हीअ हाणे सर्किल बि हिकिड़े परफेक्ट शेप जा खपनि, हिकिड़ी परफेक्ट डायमेंशन जा पाण खे खपनि। सम्झो भाई ईअं न को बि सर्किल खणी करे ईअं कमु न थींदो। परफेक्ट क़िस्म जा पाण खे सर्किल खपनि त जीअं पाण जेको लोगो ठहंदो उहो परफेक्ट क़िस्म सां, परफेक्ट हिकिड़े प्रोपोर्शन सां ठहे। त सभिनि खां पहिरियों हीअ जेका सर्किल अथनि इहा ठाहे वठंदासीं पाण। इन ठाहिण जी इन सर्किल्स खे ठाहिण जी इलाही टेक्निक्स हूंदियूं आहिनि, पर जेका मोस्ट कॉमनली यूज़ टेक्निक हूंदी आहे पाण उहा ई ठाहींदासीं उन तरीक़े सां, सही आहे। सभिनि खां पहिरीं तव्हां हिकिड़ो नंढिड़ो सो हिते रेक्टेंगल ठाहे वठो, ठीकु आहे। हिकिड़ो बॉक्स ठाहे वठो जंहिंजो फिल ऑफ हुजे, सिर्फ़ु स्ट्रोक खुलियल हुजे, ठीकु आहे। ऐं इन जे अंदरि विच फुल सेंटर ते अची करे हिकिड़ो सर्किल ठाहे। लाज़मी यादि हुजे तव्हांजो सर्किल जी जेको एजिस आहिनि, मतिलबु जेका सर्किल जी कुंडूं आहिनि उहा बिल्कुलु हिन सां अची टच थियनि। टच थींदो त ॾिसो हिकिड़ी पर्पल क़िस्म जी लाइन क्रिएट थींदी जेको तव्हांखे ॿुधाईंदी त हीअ अची करे हिननि जी कुंडुनि में टच थी चुको आहे। ओ अञा थोरो कंदोमांसि हिते, ठीकु आहे। हिनजी हिकिड़ी कॉपी खणो, बिल्कुलु हिन जे हेठि, बिल्कुलु हिन जे, ठीकु आहे। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो रेक्टेंगल पाण खे हितां खां हिकिड़ो ॿियो रेक्टेंगल आऊं ठाहींदुसि, ठीकु आहे। अच्छा, ठाहिबो कीअं, हिन जी कुंड ते वेंदासीं ऐं शिफ्ट की तव्हांजी लाज़मी दॿियल हुजे। शिफ्ट न दॿियल हूंदो त सॼो शेप फिटी वेंदो। छो मूंखे सर्किल्स परफेक्ट शेप जा खपनि, त शिफ्ट की तव्हांजी लाज़मी दॿियल हुजे, ठीकु आहे। शिफ्ट की सां गॾु हिकिड़ो जेको ॿियो रेक्टेंगल सॉरी स्क्वायर ठहंदो उहो ॾिसो बिल्कुलु हीअ ॿ नंढा आहिनि, इन सिंथ में आऊं ठाहियो, ठीकु आहे। साॻियो प्रोसेस वरी रिपीट कंदासीं, इन जे बिल्कुलु सेंटर खां अची वियो सर्किल ठाहींदासीं। ॾिसो मुख़्तलिफ़ क़िस्म जे साइज़िस जा मूंखे सर्किल पिया मिलनि, ॿ नंढा मिलिया, हिकिड़ो थोरो सो वॾो। हाणे हिनखे हीअं घुमाए छॾो, वापसि साॻियो ई स्टेप वरी रिपीट कंदासीं। वापसि खां साॻियो स्टेप रिपीट कंदासीं। त ॾिसंदा हलिजो जो ठाहियो तव्हां था जो परफेक्टली ठहे। ज़ूम करे ठीकु आहे। साॻियो स्टेप रिपीट कंदासीं, हिन विच खां हिकिड़ो सर्किल पाण क्रिएट कंदासीं। थोरो ध्यानु बि ॾेई क्लास में थोरो अटेंटिव रहजो, थोरो ध्यानु रखिजो, छो जो इलाही इंपॉर्टेंट टॉपिक आहे। वरी स्टेप रिपीट कंदासीं, हिनखे घुमाए छॾो, जेतिरी तव्हां चाहियो तव्हां रिपीट कंदा सघो, हिन में को हिकिड़ो उहो न आहे जो हिकिड़ी हद कोन्हे, जेतिरो चाहियो इन स्टेप तव्हां रिपीट कंदा सघो। ज़ूम करे कंदो त जीअं थोरो सवलाई थींदी। ऐं हिकिड़ी दफ़ा ठाहे छॾे पोइ वरी उहा फाइल सेव करे रखी छॾो पाण वटि, बार बार ठाहिण जी ज़रूरत बि न आहे। मूं वटि त ठहियल आहे, मूं वटि फाइल हिकिड़ी दफ़ा सेव थियल आहे। ॾिसो पाण खे अलॻि अलॻि साइज़िस जा इलाही सारा सर्किल मिली चुका आहिनि। ऐं चाहियां थो हिकिड़ी दफ़ा वरी रिपीट कंदासीं, ठीकु आहे। साॻियो ई स्टेप, ठीकु आहे, बिल्कुलु हिन जे सेंटर में ॾिसो इलाही मूंखे 1 2 3 4 पंज क़िस्म जा मूंखे हिकिड़ा पंहिंजा 5 क़िस्म जे साइज़िस जा मूंखे सर्किल मिली चुका आहिनि। ऐं हिकिड़ो ॿियो बि ठाहे था वठूं, सभिनि खां वॾो वारो सर्किल, बिल्कुलु हिन सेंटर में अची करे वारी सर्किल ठाहे छॾियोसीं। ॾिसो सर्किल जा कुंडूं आहिनि उहा हिन स्क्वायर सां अची बिल्कुलु टच पई थियनि। हिनखे ॾिसण जो ॿियो तरीक़ो बि आहे, कंट्रोल वाई करे आउटलाइन मोड में वञो, आउटलाइन मोड सभिनि खे ख़बर आहे त उनमें बि तव्हां ॾिसी था सघो त बिल्कुलु ॾिसो हर सर्किल जी जेको एज आहे
उहा उनजे हुन सां टच पई थिए स्क्वायर सां। ठीकु आहे। हाणे पाण खे सभ जा सभु सर्किल मिली चुका आहिनि। शिफ्ट दॿाए करे हिनखे सभिनी खे ऑल टाइम शिफ्ट मतिलबु कॉपी खणी करे हिननि खे सभिनी खे हिक ॿिए सां गॾु रखंदा अचो। ठीकु आहे। हे सभिनी खां वॾे वारे खे रखियो, हिनखे बि बिल्कुलु हिन सेंटर में, पोइ हीउ वारो बिल्कुलु सेंटर में, हीउ वारो बिल्कुलु सेंटर में, हीउ वारो बिल्कुलु हिकु दफ़ो सर्किल पाण खे मिली विया पोइ बसि। ठीकु आहे। ठीकु आहे। हाणे पाण खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा सर्किल्स मिली चुका आहिनि। सभिनी गॾु सेलेक्ट कयो ऐं ही ख़ैर आउं तव्हांखे ईंदड़ क्लास में सम्झाईंदुसि, हींअर सम्झाईंदुसि त ॿिए पासे निकिरी वेंदासीं। त फ़िलहाल जी हद ताईं हिनखे सभिनी खे सेलेक्ट करे ऐं सिंपली तव्हांखे वर्टिकल अलाइन सेंटर, छो जीअं ई तव्हां हिनखे सेलेक्ट कंदो त हीउ पंहिंजे लेखे ही तव्हांखे शयूं नज़र ईंदियूं। हाणे इहो तव्हांखे ॿुधाईंदसि आउं लाज़मी, पर हींअर जे हद ताईं सिर्फ़ु हिन सॼे सेलेक्ट करे हिकिड़े दफ़ा हिते क्लिक करे छॾियो त ही सॼा ॾिसो हिक ॿिए सेंटर में ठहियल अची विया। हाणे ही तव्हां वटि जेका सर्किल आहिनि, हाणे हिन सर्किल जे हिसाब सां पाण पंहिंजे अहिड़ा शेप क्रिएट कंदासीं। ठीकु आहे। क्लियर आहे सभिनि खे हेसि ताईं? क्लियर आहे सभिनि खे हेसि ताईं? ठीकु। सभिनि हंधि त तव्हां हिकिड़ो तव्हां लोगो डाउनलोड था कयूं ट्विटर जो, कीअं तव्हां सम्झी वञो जो कमु थिए छा थो, पोइ कीअं ठाहींदासीं लोगो डिज़ाइन खे हिकिड़ी दफ़ा खणी पंहिंजो ॾिसो। ठीकु आहे। ही हिते अची वियो ऐं हिनखे करे छॾियो लॉक। ॾिसो उहे तव्हां हिनखे पेन टूल सां बि ठाहे सघां थो, पर परफेक्ट क़िस्म जो न ठहंदो इलाही। ही ॾिसो मतिलबु चङो टाइम लॻी वेंदो ऐं किथे न किथे का न का कसर रहिजी ई वेंदी। जॾहिं पेन टूल सां उहो ठाहे सघो था, पर किथे न किथे उहा ई ॻाल्हि आहे, किथे न किथे का कसर रहिजी वेंदी। ऐं परफेक्ट क़िस्म जो हिकिड़ो छो ॾिसो हीउ जेको लोगो आहे हिकिड़ो परफेक्ट क़िस्म जो सर्कुलर क़िस्म जो हिकिड़ो हर सर्किल परफेक्ट क़िस्म जो आहे, त उहो पेन टूल सां एतिरो पंहिंजो अचीव कोन थो थी सघे। इन लाइ बहितर हूंदो आहे इन केसिस में पाण खे गोल्डन रेशियो जा सर्किल्स यूज़ करणो पवंदो। ठीकु आहे। हाणे हिनखे ठाहींदा अचोसि, ॾिसो करिणो छा हूंदो। इमेज खे थोरो नंढो कयो छो ॾिसो ऐं हुनखे नंढो इन करे थो कयां जो हीउ जेको वॾे वॾो बि आहे इहो हिन में बि पूरो न पियो अचे। ॾिसो किथे न किथे मसइलो थिए थो, छो जो इमेज थोरी वॾी आहे, सर्किल में नंढो आहे। ऐं थोरो हिनखे अनलॉक करे हिनखे, हूअं त हीअ हिकिड़ी पाण तस्वीर आहे, पर पाण हाणे जेको हिन खां पोइ ठाहींदासीं हिन स्केच जे हिसाब सां ठाहींदासीं। लाज़मी तव्हांजो स्केच सुठे तरीक़े जो ठहियलु हुजे, न त तव्हांजो डिज़ाइन सही न ठहंदो। पाण स्केच ते ध्यानु ॾिजो। ठीकु आहे। अल्ट ऐं शिफ्ट दॿाए करे, अल्ट दॿाए करे इन जी कॉपी खई हिकिड़ी ऐं हिते अची ॾिसो ॾिसो सुठो ॻाल्हि खे हीअ आउं खयों ऐं बिल्कुलु इन जे ॾिसो हीअ जितां इहो गोल पूरो हिन पेट वारो शेप आहे या चुड़ी वारो जेको बि आहे ट्विटर लोगो जो, हितां ॾिसो गोल आहे। हिते अची करे आउं इहो सर्किल बिल्कुलु ईअं अची सेंटर में रखी छॾियो। ठीकु आहे। वरी आउं करे थो ॾेखारियां, ऐं हिनजी कॉपी खई वॾे वारे जी, खां पोइ बिल्कुलु हिनखे
ठीकु आहे। हाणे ॾिसो हिते मूंखे वॾे सर्किल जी ज़रूरत हुई, किथे नंढे सर्किल जी। हिते ॾिसो हितां हीउ शेप हिन नंढो आहे, हीउ नंढो आहे, त हिन लाइ तॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्म जा सर्किल्स ठाहिया आहिनि। तॾहिं हर शेप जे हिसाब सां पाण खे सर्किल अवेलेबल आहे। हितां चलो शेप था ठाहे वठूं सर्किल खे यूज़ करे। ठीकु आहे। पद ठाहिण लाइ पाण वटि हिते ई खणी करे ठीकु आहे। खां पोइ सर्किल रखी रखी शेप क्रिएट करणो आहे। जिथे जिथे सर्किल जी नीड आहे उते मूंखे सर्किल रखिणो आहे। हाणे हिकिड़ो हिन पासे ॾिसो, वापसि आउं करे थो ॾेखारां, हीउ जेको सर्किल आउं रखियो हिन जे पद जे हिन शेप में। ठीकु आहे। हिते थोरो तव्हांखे कॉम्प्लेक्स लॻंदो, प्रैक्टिस खां सभु शइ हल थी वेंदव, कोई इशू कोन्हे। ठीकु आहे। शेप वरी हिते अची हिते, हाणे हिन पद जो शेप थो ठाहियां। हितां अची बिल्कुलु हितां अची ईअं। ठीकु आहे। हीउ खणा पियो सर्किल जी कॉपी अल्ट सां गॾु। ठीकु आहे। ऑल्ट की बि दॿाए ॾिसो पिया, इलाही झमेले टाइप शइ ठही वई आहे। इलाही सारा सर्किल यूज़ थी चुका आहिनि, पर फिकर न कजो, हिनखे सॼे खे साफ़ कंदा ईंदासीं पाण शेप बिल्डर जी मदद सां। मुंहिंजे ख़्याल सां चोंच ठाहे था वठूं। चोंच जो साइज़ नंढो आहे त पाण नंढो वारो सर्किल खणंदासीं। ठीकु आहे। ठीकु आहे। हितां खां चोंच ते पई ठीकु आहे। वरी हाणे चोंच जो हेठियों हिसो ॾिसो, ही सॼा सर्किल क्रिएट, हाणे जिथे जिथे हिन पूरो शेप हो उते उते सर्किल रखी करे हिकिड़ो पूरो ठाहे छॾी आहे शेप। हाणे छा कबो, हिन सभिनी खे कंदासीं सेलेक्ट। ठीकु आहे। सभिनी खे सेलेक्ट कंदासीं ऐं शेप बिल्डर जीअं तव्हांखे ॿुधाए चुको आहे, शेप बिल्डर तव्हांखे आउं उन टाइम ते शुरू में यादि हुजे ऐं चयो वॾे कमाल जो टूल। हिन सां आउं तव्हांखे तॾहिं बि चयो, हिन सां इलाही कमाल जी शयूं थी सघनि। ऐं उन टाइम बि चयो हो जो गोल्डन रेशियो जेको रूल आहे लोगोस जो, उन में पाण खे इहो शेप बिल्डर इलाही कमु ईंदो आहे। त हाणे ॾिसो शेप बिल्डर कमु थी वेंदो। ऐं जेका जेका शेप पाण खे न खपनि, तव्हांखे ॿुधाए चुकियोसि, जेको शेप ॾिसो सर्किल जेको हिक ॿिए जे मथां ईंदो, त हाणे ही मुख़्तलिफ़ क़िस्म जी पाथ्स पाण वटि मिली वेंदियूं। इलाही मुख़्तलिफ़ क़िस्म जी पाथ पाण खे ठही मिली वेंदियूं। त हाणे जिथे जिथे पंहिंजो हीउ स्केच आहे, हिन खे फॉर एक्ज़ाम्पल सम्झो स्केच आहे, हीउ जिथे जिथे स्केच आहे उनखे पाण ईअं से प्लस खां मिलाए करे हिकिड़ो पूरो शेप ठाहींदा ईंदासीं। ऐं जिथे जिथे पाण खे ही अनवांटेड हिसा आहिनि हिनखे कटंदा ईंदासीं। त सभिनि खां पहिरियों जेका पाण खे शइ ही हिसा न खपनि शेप्स, इनखे ऑल्ट की दॿाए करे सभिनी खे कटंदा ईंदासीं। ठीकु आहे। हाणे ही पाण खे शेप जा हिसा न खपनि त अल्ट की दॿाए करे हिन में कटंदा ईंदासीं। ठीकु आहे। जेको जेको न खपे उहो कटंदा ईंदासीं। त ईअं शइ हींअर कटंदा ईंदासीं त जीअं पोइ पाण खे सवलाई थींदी सभिनी खे ॻाल्हाइण में। हाणे हीउ पाण खे न पियो खपे, पाण हाणे ॾिसो हिन में केतिरी मुख़्तलिफ़ क़िस्म जा पाथ आहिनि, मतिलबु अलॻि 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 सर्किल आहिनि। हाणे सभिनि खे मिलाए करे हिकिड़ो शेप क्रिएट कंदासीं। कीअं मिलाईंदासीं, अल्ट दॿाइनि पे त माइनस पे कीअं, अल्ट न दॿाईंदासीं सभिनी प्लस कंदो।
हाणे हिनखे प्लस कंदा अचो, ठीकु आहे, हाणे हिन सॼे खे प्लस कंदा अचो। तो ध्यान सां बि ॾिसो, हीउ हिसो रहिजी वियो, हिनखे अल्ट दॿाए करे कटे छॾियोसीं। हाणे सॼे शेप खे पाण में मिलाईंदा अचो, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पाथियूं जेका मिली हिकिड़ो शेप क्रिएट कयो। इहो पाण वटि ट्विटर जो हाणे ॾिसो, अगरि आउं हिनखे रखां में ही कलर फिल था कयूं त ही अची वियो पाण गोल्डन रेशियो जे हिसाब सां ट्विटर जो ठहियल लोगो। सर्किल्स खे रखी 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 करे हिकिड़ो पाण सर्किल्स जी मदद सां ही ॾिसो, ही हिन जो आउटलाइन में आहे। इहो थियो तव्हांजो गोल्डन रेशियो जे हिसाब सां लोगोस क्रिएट करणु, ईअं गोल्डन रेशियो जे हिसाब सां लोगो क्रिएट थींदा आहिनि। ॻाल्हि आई सम्झ में? कॉम्प्लेक्स लॻंदो हूंदो, बिल्कुलु कॉम्प्लेक्स लॻंदो, त प्रैक्टिस कंदो त परफेक्ट तव्हांजो, पोइ तव्हां वधीक। सर जी जी सर जी जी ॿुधायो। जॾहिं असांखे पेन टूल सां आसानी सां करे सघूं पिया, पोइ एॾा असां सर्किल छो ई कयासीं ईअं? पेन टूल सां नथा करे सघूं न, पेन टूल सां एॾे परफेक्ट क़िस्म जी सर्किलर हिसाब किताब सां पाण नथा करे सघूं, किथे न किथे पेन टूल अच्छा, फासाए। सर्किल असांखे इन्हनि जी असां पॉइंटनि ते रखूं या बसि ईअं रखंदा वञूं सर्किल? पॉइंटुनि ते रखोसि हिननि सां। जी ॾिसो, जीअं आउं हिन में रखिया न, अगरि तव्हां वापसि हाणे आउं त हाणे कंट्रोल ज़ेड चलो हिनखे कयां थो हिकिड़ी दफ़ा वापसि। ठीकु आहे, ही ॾिसो हिनजी पॉइंट। एॾा सर्किल आहिनि, हाणे असांखे कहिड़ी ख़बर थी कहिड़ो सर्किल असां किथे रखूं? उहो त तव्हां ॾिसो, स्केच जे मथां मथां रखंदो आयसि न, तव्हां उहो ई ॾिसो न, ऐं हर स्केच जे मथां रखंदो पिया आयसि सर्किल खे। अगरि आउं तव्हांखे वापसि खां ॾेखारियां हिननि सर्किल्स खे थोरो, ॾिसो न, आउं तव्हांखे सम्झाईंदो आयसि, जेको हेठि जो हिसो हो, ॾिसो त हेठि जो हिसो, इन ते आउं ही हितां ही एतिरो सर्किल रखियो, ठीकु आहे। जेको हिनजो ही वारो हिसो, अच्छा ॾिसो, ही सर्किल यूज़ ई उन जी सूरत में थींदा जॾहिं तव्हांजो को जेको शेप आहे उहो सर्कुलर क़िस्म जो हुजे, तव्हां लोगो को गोलाई वारो आहे, तॾहिं इहा यूज़ पिया थियनि, ठीकु आहे, ईअं यूज़ न थींदा। ही ॾिसो, हितां खां मूंखे इहो एतिरो शेप ते खपे त आउं हिते इहो रखी छॾियो, हिते ही तव्हां हिकिड़ो गूगल तां खणी करे इमेज माइक ऑफ करे छॾिजो हितां, ठीकु आहे। हीअ त ॾिसो, गूगल तां खणी करे इमेज कई आहे। हाणे तॾहिं आउं तव्हांखे चयो जेके तव्हां स्केच हुजे उहो परफेक्ट क़िस्म जो ठहियल हुजे, त पोइ जीअं हुनजे मथां पाण रखी करे गोल्डन रेशियो जे हिसाब किताब सां पाण लोगो ठाहींदासीं। हाणे पेन टूल सां इहा शइ, अगरि आउं तव्हांखे हीअ सॼा सर्किल खणी करे पेन टूल सां अगरि आउं हुनखे ठाहियां, कोन ठही सघंदो परफेक्ट क़िस्म, छो त गोलाई वारो शेप आहे हिकिड़ो, हर किथे हिन ते सर्किल आहे, ॾिसो। जी जी सम्झी वियासीं सर। अच्छा, मतिलबु जेके गोलाई वारो जेको ऑब्जेक्ट आहे उनमें असां सर्किल यूज़ कंदासीं? सर्किल यूज़ कंदासीं, अहिड़े क़िस्म जे लोगोस में तव्हां सर्किल यूज़ सही कंदा, सही, ठीकु ठीकु ठीकु, ऐं पोइ हिन मां तराशे करे, सम्झो भाई, ठीकु मां आहे सर, तव्हांखे सम्झी वियासीं। जी जी, चयो ओके। कि तराशे करे हिननि मां तव्हां पंहिंजो सही शेप सही, क्रिएट करे ॿाहिरि कढो। शायदि हिकिड़ी शइ, माना असां हिनखे ट्रांसपेरेंट करिणो आहे? बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिनखे वापसि खां शेप बिल्डर तव्हां करे थो रखां, शेप बिल्डर खयों, हीअ ॾिसो, जेका शइ न पई खपी, जेका हिसा नथा खपनि हिन सर्किल जा, छो त एतिरा हिसा त पाण खे खपनि था, जो हिन में ई पंहिंजो शेप अंदरि लिखियल आहे, ही हिसा पाण खे नथा खपनि, हिननि खे कटे वेंदासीं अल्ट दॿाए करे। शेप बिल्डर ॾिसो, ऑल्ट की दॿाई आहे त माइनस में थी वियो, ऐं ही कटंदा हलंदासीं, जेका हिसा पाण खे न खपनि। ठीकु आहे,
ते जेका हिसा नथा खपनि उन कटंदासीं। हाणे सॼे खे मिलाईंदा ईंदासीं। ॾिसो प्लस साइन लॻो पियो अथसि ऐं मिलाईंदो पियो सॼनि शेप्स खे अहिड़े सिंगल शेप में कन्वर्ट था कयूं। पाथ हूंदियूं आहिनि जेका तव्हांखे थोरो एडजस्ट करणी पवंदी प्रैक्टिस सां गॾोगॾु तव्हांखे सम्झ में अची वेंदी। हीअं ॾिसो पाण खे हिकिड़ो ट्विटर जो हीअं पाण खे हिकिड़ो लोगो पोइ तव्हां भले इन जो कलर ॾेई छॾो त जेको कलर ॾियणु चाहियोसि तव्हां ॾेई छॾोसि। मतिलबु सर्किल्स मां तराशे करे पाण उहो शेप ॿाहिरि कढेव। क्लियर आहे? क्लियर आहे सभिनि खे? जी सर, जी जी। थोरो कॉम्प्लेक्स आहे मूंखे ख़बर आहे तव्हांखे थोरी ॾुखियाई थींदी पर प्रैक्टिस खां ईज़ी लॻणु शुरू थी वेंदो। शुरू में इलाही ॾुखियाई थींदव स्केच ठाहिणु पोइ ही पोइ हू आस्ते आस्ते नए हिकिड़े जीअं चए हर जदीद दौर जी हिकिड़ी टेक्निक आहे त अचणु खपे त बहितर आहे। ठीकु आहे हिनखे हाणे पासे ते कंदासीं। हाणे जीअं ही ठाहियो आहे इन हिसाब सां पाण पंहिंजो इहो स्केच ठाहींदासीं यूज़िंग इहा सर्किल्स यूज़ करे। हाणे इहो पाण पंहिंजो स्केच गोल्डन रेशो जे हिसाब सां पाण पेन पेपर ते ठाहियो आहे। ठाहियो हिन करे त जीअं हिन ते ॾिसो ही बि हिन क़िस्म हर हिन जो हिसो सर्किल में आहे। ॾिसो हीअ जेको हिरण आऊं ठाही आहे ॾिसो ही गर्दन वारो हिसो थियो ही हिसो गोलाई में आहे हिन जो ही हिसो गोलाई में आहे ही हिसो गोलाई में आहे। हा हितां ही सिधो आहे ही ॾिसो त ही हिकिड़ी सिधी लाइन आहे त हिते हिकिड़ो पेन टूल सां लाइन खिचे हलंदासीं उहा आऊं तव्हांखे ॾेखारंदो। हिन जी पॉइंट अंग ॾिसो ही बि हिकिड़ी गोलाई में आहे ॾिसो ही। ठीकु आहे हिन करे छॾोसि हाणे लॉक कंट्रोल 2 दॿाए करे त जीअं हीअं हाणे पाण खे तंग न करे। हाणे तव्हां पाण स्केच ठाहींदासीं साॻी टेक्निक सां पाण पंहिंजे पुठीअ वारो हिसो ठाहियो वॾे वारो सर्किल ठीकु आहे। जीअं हू फोटो हो हाणे ट्विटर जो हाणे मूं वटि हीअ स्केच हाणे हिन स्केच ते इहा सर्किल रखी रखी ऐं ठाहींदो सभिनि खां पहिरियों हुनजो पोयों वारो हिसो ठाहियो आहे ॾिसो हीअ वारो हिन जे हितां सर्किल ऐं रखी छॾियो। खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा साइज़ जा सर्किल इन ई करे आहिनि त जीअं ॾिसो हर स्केच में हर क़िस्म जे साइज़ जे सर्किल जी ज़रूरत पई थी सघे कॾहिं किथे नंढो किथे वॾो इन करे हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा साइज़ जा सर्किल पाण पहिरीं खां ई क्रिएट करे रखी छॾिया। ठीकु आहे हुन खां पोइ तव्हां खणो ऐं गर्दन वारो हिसो ठाहे छॾियोसि। ठीकु आहे पोइ ही वारो हिसो रेडी हीअ पुछ ॾिसोसि पिया हिन लाइ पाण को नंढड़ो सो सर्किल खणंदासीं जेको ही वारो न इहो पूरो कोन थो पवेसि थोरो हिन खां वॾो वारो ही वारो ॾिसो हाणे ॾिसो पिया हितां खां ही ॾिसो ही वॾो वारो सर्किल हाणे पुछियोसि शेप किथां पिया आयो हिकिड़ो मथां खां ॿियो हेठां खां त मथां खां त ही सर्किल अची वियो हेठां खां अची हिन पूरे हिन शेप खे ठाहे छॾियो बंदि करे छॾियो त हाणे पोइ हिनखे कटाई करण में सवलाई थींदी आहे। ठीकु आहे हाणे हीअ वारो हिसो ठाहींदासीं हिते बि सर्किल खपे पाण खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे साइज़ जा सर्किल आहिनि त हर साइज़ ट्राए करे ॾिसोसि सही आहे। ठीकु आहे हीअ हिसो ठाहिणो सही आहे
वॾो आहे, इहो सही आहे। ठीकु आहे। हीअ वारो हिसो मथां मुंहुं वारो जेको हिसो थिएसि इहो बि ठाहिणो आहे। इन लाइ तव्हां थोरो मेरे ख़्याल सां वॾो सर्किल पाण खपे। ठीकु आहे। हीउ खुद वारो हिसो जेको हूंदो ज़ाहिर ॻाल्हि आहे बकरी आहे जेका बि शइ आहे, त हीउ खुद वारो हिसो थींदसि इहो वारो। त हीउ गोलाई में आहे त हिते आउं सर्किल वठी छॾंदुसि हिते। ठीकु आहे। ऐं हीउ हिसो ठीकु आहे, इन लाइ बि सर्किल खणी वठंदासीं। त इन ई सर्किल जी हिकिड़ी ॿी कॉपी खणी हीउ वारो पोयों हिसो टंग थो थी पोइ हीउ वारो हिसो। ठीकु आहे। ऐं नंढिड़ो सो हीउ आहे त इन लाइ हिकु नंढिड़ो सर्किल खणी हिते जो नालो बि वठो। हाणे हिन जो माइक ऑफ कयो कंहिंजो खुले पियो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ हीउ हिन जो जेको सिंध वारो हिसो आहे इहो ठाहींदासीं। ऐं ॾिसो यूज़ सिर्फ़ु सर्किल ई पिया थियनि, अञा ॿी का शइ यूज़ न कई जो सर्किल जी मदद सां ई पाण ठाहींदा पिया अचूं। ठीकु आहे। हिते हाणे हीउ हेठि वारो हिसो थोरो नंढे क़िस्म जो सर्किल यूज़ थींदो। ठीकु आहे। इहो थोरो बसि ॾचो हूंदो आहे जो सर्किल सिर्फ़ु साइज़ ॾिसी करे तव्हांखे ठाहिणा पवंदा आहिनि, साइज़ त परफेक्ट थी। ठीकु आहे। खां पोइ थोरो सो हिन पासे हिते। ठीकु आहे। थोरो ठीकु आहे। हाणे हिन सिंक जो साॻियो हेठि हिसो ठाहींदासीं पाण। पोला ठाहींदासीं हिन खे नंढो करे फ़िलहाल ॿियो हिसो ठाहे था वठूं। ठीकु आहे। हाणे इहो तव्हां ते डिपेंड थो करे तव्हां कहिड़े साइज़ जो कहिड़े किथे शेप ॾियण था चाहियो, तव्हां ते डिपेंड थो करे मतिलबु किथे किथे कहिड़ो सर्किल यूज़ तव्हांखे करणु वधीक सवलो थो लॻे तव्हां डिपेंड थो करे। ठीकु आहे। त हीउ हिसो रहिजी वियुसि ओ हीउ वारो ऐं हीउ टंग वारो ॾिसो न हिते अञा को सर्किल यूज़ न आहे त इन लाइ हिकिड़ो सर्किल खणी करे हितां यूज़ करे था वठूं। हीउ ॾिसो हिकिड़ो कमु थो कयां जीअं तव्हांखे सम्झ में बि न ईंदो हुजे, लेयर्स में वञी करे इमेज खे अनलॉक था कयूं इन इमेज जी कॉपी खणी था वठूं जीअं तव्हांखे नज़र अचे किथे किथे छा पियो ठाहियो। ठीकु आहे। ॾिसो
हींअर ताईं हिनजो जेको बि शेप हो, जल्दी जल्दी जेको जेको शेप हो हुन ते तव्हां सर्किल रखी रखी करे ओतिरो हिसा ठाहे छॾियो, ठीकु आहे। हाणे ही बि ठही वियो अथसि। हाणे हितां ॾिसो त ही हितां ही सिधी लाइन अथसि, हिकिड़ी स्ट्रेट लाइन। त इन स्ट्रेट लाइन खे करण लाइ, हाणे हिते त स्ट्रेट लाइन आहे, हिते त सर्किल जी ज़रूरत ई न आहे, त सिंपल क़िस्म जो छा कंदासीं, हिकिड़ी ईअं पेन टूल सां हिकिड़ी लाइन खींचंदासीं, जेका बि स्ट्रोक में हूंदी। तव्हांजी फिल ॾिसो कंहिंजो बि खुलियल न हुजे, सिर्फ़ु स्ट्रोक हुजे। हीअ तव्हांजी लाइन अची वई, हिनखे इन सिंथ में रखी छॾियोसि, बिल्कुलु थोरो सो भले एडजस्ट करे वठोसि, कीअं तव्हांखे करिणो हुजे हिते रखी छॾियोसि, ठीकु आहे। ठीकु आहे। ही वारी हितां लाइन ठाही आहे, हितां बि ॾिसो ही बि हितां सिधी लाइन आहे। थोरो इलाही बारीकी सां कमु करिणो पवंदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजो ही कमु कंदव गोल्डन रेशियो, थोरो बारीकी सां कमु करिणो पवंदो आहे। ही बारीकी ईअं न ईंदी प्रैक्टिस खां ईंदी, त मतां इहो सम्झी करे बोर टॉपिक आहे छा, प्रैक्टिस न प्रैक्टिस लाज़मी तव्हांखे करणी आहे, ठीकु आहे। हाणे हाणे हिनजो सॼा शेप क्रिएट थी चुका आहिनि। हाणे सॼे खे सेलेक्ट कयो ऐं जेका हिसा न खपनि उन कटंदा अचो, जेका खपनि उहा रखंदासीं, ठीकु आहे। ॾिसो ऑल्ट दॿाए करे हीअ हिसा मूंखे न पिया खपे, ऐं हुन में कटंदो पियो। थोरो ख़्याल सां थोरो बारीकी सां पाण करिणो पवंदो। रहिजी वेंदो आहे। हिकिड़ी शइ रहिजी वई जेका आउं ठाही न हुई, हिकिड़ो शेप अञा रहिजी वेंदुसि। कहिड़ो शेप? ॾिसो हिन ख़ुदि जो हितां हिसो त ठही वियो, ही हिसो आउं कोन ठाहियो, ही वारो हितां, त इन लाइ हिकिड़ो ॿियो हितां खणी करे हितां रखी, इहो ही वारो हिसो आउं ही शेप हितां कोन ठाहियो, त हिते आउं सर्किल लिखी छॾियो। हाणे सॼे खे सेलेक्ट कयो ऐं हाणे ठाहींदा अचो। ठीकु आहे। ही न जेको जेको हिसो न खपंदो हुनखे कटंदा अचो, जीअं तव्हांजो जेको शेप आहे परफेक्टली ठहंदो अचे तव्हां वटि, ठीकु आहे। थोरो बारीकी सां कमु करिणो पवंदो, वरी रिपीट थो कयां, हिन क़िस्म जी डिज़ाइन सुठो, जेतिरी बारीकी सां कमु कयो ओतिरो बहितर हूंदो। टॉपिक ॾाढो इंट्रस्टिंग अथव, ॾाढे इंट्रस्टिंग क़िस्म जी शइ अथव इहा गोल्डन रेशो। जॾहिं हिकिड़ी दफ़ा तव्हांजो हथु हिरी वेंदो ठाहींदव त ॾाढो मज़ो ईंदव, पोइ चवंदव हर डिज़ाइन हिन जे हिसाब सां ई ठाहियां। त बसि हिन जी तव्हांजी प्रैक्टिस थोरो हिसाब किताब सां करणी पवंदी। इलाही इंट्रस्टिंग क़िस्म जी टेक्निक अथव, ठीकु आहे। हा, तक़रीबन हाणे पाण खे साफ़ु करे छॾियो आहे, ठीकु आहे। हाणे सॼे शेप्स खे पाण मिलाईंदा अचो, हूअं अल्ट दॿाए करे सभिनी खे कटियो पियो, हाणे सभिनी खे मिलाईंदा अचो, ठीकु आहे। हे नथो खपे, मिलाईंदा अचो सभिनी खे। इलाही बारीकी सां मिलाइणो पवंदो आहे, किथे का बि पाथ न छॾियल हुजे पंहिंजी।
ॾिसणो त ही अलॻि अलॻि शेप आहिनि, ही अलॻि आहे, ही अलॻि आहे, सभिनी मिलाईंदासीं हिकिड़े शेप में कन्वर्ट करिणो आहे पाण खे सॼे खे। उहो डिज़ाइन पाण ठाहियो। शुरू में पाण बेसिक खां हलियासीं, पोइ हलंदे हलंदे हाणे वञी हिते पुॻा आहियूं जो पाण हिन क़िस्म जा डिज़ाइन पिया ठाहियूं। सो एतिरो नथो खपे, ही खपे पियो पाण खे। ही तव्हांजो हाणे हिकिड़ो गोल्डन रेशो जे हिसाब सां तव्हां वटि डिज़ाइन क्रिएट थी चुको आहे। तव्हां हिनखे आउं खणी करे हिते रखांसि त ही तव्हां ॾिसी रहिया हूंदो। अगरि हिन में आउं को कलर फिल थो करे छॾांसि, ही तव्हां वटि इहो ड्रॉइंग वारो शेप जेको हो उहो तव्हां वटि गोल्डन रेशो जे हिसाब सां क्रिएट थी चुको आहे। किथे को न का शइ ॾिसो रहिजी वेंदी आहे। ठीकु आहे। ईअं पाण हिकिड़े स्केच खे जो गोल्डन रेशो जे हिसाब सां हो पाण डिजिटलाइज़ करे हिकिड़ो एडोब इलस्ट्रेटर में सभु शइ ने गोल 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 आहे, ॾिसो गोलाई में आहे। ईअं हिकिड़ो गोल्डन रेशियो जो लोगो, ही हिकिड़ो लोगो आउं ठाहियो आहे गोल्डन रेशियो जो। हाणे हिन में पाण फॉन्ट वॉन्ट हणी करे हिनखे बाक़ाइदा हिकिड़े उनमें लोगो में कन्वर्ट करे छॾंदासीं। क्लियर आहे सभिनि खे? जेका शेप्स न पे खपिया हुनखे पाण शेप बिल्डर्स जे ऑल्ट की दबाए करे कटे छॾियो ऐं उन जे अंदरां ई पाण पंहिंजो शेप खे तराशे करे ॿाहिरि कढियो आहे सर्किल्स मां। क्लियर आहे सभिनि खे? को सुवाल त पुछी वठो। थोरो कॉम्प्लेक्स आहे ऐं ॾुखियाई थींदव, वरी आउं उहा ई ॻाल्हि पियो कयां, ॾुखियाई थींदव, पर प्रैक्टिस कंदवसि त आसान लॻणु स्टार्ट थींदव। हुनमें को अहिड़ो इलाही इम्पॉसिबल शइ न आहे, ईज़ी आहे, अहिड़ो बि ॾुखियो न आहे। ठीकु। बसि ध्यानु सां इहो आहे जो थोरो सो सवाल ध्यानु हिन में ॾेई करे तव्हांखे हाणे हिकिड़ो अलॻि था हिकिड़ो कमु था कयूं जो हिन जो हिकिड़ो अलॻि ई आर्टबोर्ड था खणूं। आर्टबोर्ड ई अलॻि खणी था वठूं हिकिड़ो। ठीकु आहे। थोरो पासे ते कयो। हाणे छो जो लोगो बि खपियो, पाण लोगो जे हिसाब सां ई ठाहियो पाण डिज़ाइन। हिनखे खणी त विच में रखी छॾोसि। ठीकु आहे। ऐं टेक्स्ट ॾेई छॾोसि। हाणे मुंहिंजे ख़्याल सां हिन जो छा आउं नालो ॾियां? लाइट लाइट लाइटनिंग टीएल, फॉर एग्जाम्पल फर्ज़ी कंपनी आहे, हिकिड़ो लाइटनिंग टीएल जो नालो आहे। ठीकु आहे। लोगो थी वियो गोल्डन रेशियो, लोगो थी वियो तव्हांजो क्रिएट थी वियो गोल्डन रेशियो लोगो। फॉन्ट जेको तव्हांखे सही लॻे, जीअं तव्हांखे सही लॻे उहो फॉन्ट ॾेई छॾोसि। हितां जो हिकिड़ो गोल्डन रेशियो जे हिसाब सां सम्झी वठो तव्हांजो लोगो क्रिएट थी वियो। लाइटनिंग टीएल, लाइटनिंग, बसि मुंहिंजे ज़हन में लाइटनिंग आयो त आउं लाइटनिंग लिखी छॾियो। क्लियर आहे सभिनि खे? न न हिन पेन टूल सां ॾिसो उहा ई ॻाल्हि आहे। अगरि पेन टूल सां पाण खे ट्रेस कंदासीं किथे न किथे कसर रहिजी वेंदी, जेका आउं सवेरे बि ॻाल्हि सम्झाई हुई। फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो हीअ मुंहिंजी इमेज आहे। ठीकु आहे। हीअ मुंहिंजी इमेज हुई जेका ट्विटर वारी। ॾिसो हीअ हितां केॾो परफेक्ट क़िस्म जो सर्किल आहे, ॾिसो पिया। पेन टूल सां मूंखे ॾाढी ॾुखियाई थींदी। अगरि चलो तव्हां ट्राए करे ॾिसो पेन टूल सां सफ़ा। हाणे ॾिसो हितां ईअं ठाहियो, मूंखे हिन पाथ खे बंदि करिणो पवंदो। ठीकु आहे। हीअ किथे न किथे जॾहिं तव्हां पूरे डिज़ाइन खे ठाहे ईंदव त किथे न किथे तव्हांखे इहो फील लाज़मी थींदो जो किथे का न का कसर हुन में रहियल आहे, छो जो पेन टूल सां ठहियलु हूंदो। सम्झो पिया? पेन टूल सां कर्व त पाण ठाहे सघूंसि था, पर किथे न किथे पाण फासी सघूंसि था।
ऐं हिते ॾिसो, अगरि फॉर एग्ज़ाम्पल आउं हिनजो जेको हेड वारो शेप ठाहियो आहे, हीउ ॾिसो, ओड़ो परफेक्ट गोल न आहे जेतिरो ही गोल आहे। ॾिसो, हीउ जेको हिन सां ठाहियो आहे, ॾिसो केतिरो परफेक्ट गोल आहे, हीउ एतिरो गोल न आहे। छो जो हिते हिकिड़ी अलॻि क़िस्म जी पाथ हिन में अची चुकी आहे। ॾिसो, हाणे मूंखे हिन हैंडल के ज़रिए हिनखे एडजस्ट करिणो पवंदो परफेक्ट गोल लाइ। तव्हां ॾिसी वठो भले, हिते जेका हुन हेड जो ठाहियो आहे शेप, उहो एतिरो गोल आहे ई कोन्हे। ॾिसो, हे ॾिसो, उन सिम्थ में बीहे ई न पियो, छो जो पेन टूल सां मतिलबु हिकिड़े क़िस्म सां तव्हां पेन टूल सां पाण उहो नथा शइ क्रिएट करे सघो, उहा कोन थी सघंदी पेन टूल सां। क्लियर आहे मतलब, तव्हां जॾहिं पाण प्रैक्टिस कंदो, तव्हां पेन टूल सां ठाहे ॾिसो भले अहिड़े क़िस्म डिज़ाइन, का गोल्डन रेशियो डिज़ाइन खणो, पेन टूल सां ठाहे ॾिसो, का न का कसर हुनमें रहियल हूंदव। हिकिड़ो एतिरो प्रोफेशनल हुनमें फील ईंदी न, छो जो ही गोल्डन रेशियो हिकिड़ो रूल ऐं हिकिड़ी टेक्निक जे हिसाब सां अहिड़ा डिज़ाइन ठाहिया वेंदा आहिनि। पेन टूल सां ख़ैर उहे लोगोस ठाहे सघो था, उहे अनगिनत लोगोस ठाहे था सघो, उहा हुन पियो चवां, पर हीअ जेका ख़ासि क़िस्म जा जेका लोगोस हूंदा आहिनि, उहा तव्हां पेन टूल जे हिसाब सां ठाहिण में ॾुखियाई थींदी आहे इलाही। ऐं उअं ई तव्हां ॿुधाए चुको आहियां, ग्राफिक डिज़ाइन में सॼो गेम हूंदी आहे टाइम जी बचत। हिन में पंहिंजी टाइम बचंदो आहे, हिन जेका टेक्निक्स आहिनि, ऐं टाइम ई हिननि जे हिसाब किताब सां ई पाण खे हलणो पवंदो आहे। ग्राफिक डिज़ाइन में उहो ई कमु ईंदो आहे टाइम जो बचत करणु, ऐं कंहिं न कंहिं हिकिड़ी सुठी मॉडर्न टेक्निक सां पंहिंजो कमु बचाइण, टाइम बचाइण, ऐं कमु बि सुठो करणु। क्लियर आहे मतलब? ठीकु आहे। हीअ त हिकिड़ो ॾिसो, मुंहिंजो लोगो हो जेको सर्कुलर क़िस्म जो लोगो, सर्किल जे हिसाब सां रखी करे ठाहियो। ठीकु आहे। हिकिड़ो मूं वटि ॿियो बि स्केच आहे जेके आउं डिजिटलाइज़ कंदुसि, ऐं हीअ ॾिसो, मे बी ही हींअर ॿुधण में तव्हांखे हिकिड़ी ऑर्डिनरी शइ लॻंदी हुजे, पर यकीन कयो, हीअ जेका हींअर पाण शइ सिखूं पिया, इंतिहाई कम जी शइ आहे, इंतिहाई कम जी शइ। मतिलबु तव्हांजी जेका सोच आहे, तव्हांजो हिकिड़ो रफ क़िस्म जो स्केच आहे, तव्हांजी हिकिड़ी सोच आहे, हुनखे पाण एडोब इलस्ट्रेटर जी दुनिया में खणी अची हुनखे डिजिटलाइज़ पिया कयूं, हुनखे इन लाइक़ पिया ठाहियूं जो हू ऑनलाइन प्लेटफॉर्म्स ते सेल थी सघे। सम्झो पिया? हींअर आउं उहो ई कयो आहे, हिकिड़ो रफ स्केच खे खणी करे हिकिड़ो हुन में आउं कन्वर्ट कयो आहे, डिजिटलाइज़ कयो आहे। त हिन शइ ते ख़ासि ख़्यालु रखिजो ऐं ख़ासि प्रैक्टिस कजो, स्केचिस ते बि पंहिंजे ध्यानु ॾियो, छो पंहिंजो जेको तव्हांजी पहिरीं जेका सोच आहे, हुन सोच खे तव्हां रियलिटी में कन्वर्ट पिया कयो। सम्झो पिया? यूज़िंग एडोब इलस्ट्रेटर, यूज़िंग ग्राफिक डिज़ाइन, उन में तव्हां पंहिंजी सोच खे कन्वर्ट पिया कयो हिकिड़े रियलिस्टिक डिज़ाइन में। त हीअ हिकिड़ी ॾाढी अहम शइ हूंदी आहे ग्राफिक डिज़ाइन में, जिते पंहिंजी हिकिड़ी रफ सोच खे हिकिड़ो नीट ऐं क्लीन क़िस्म जे डिज़ाइन में कन्वर्ट कयो। ठीकु आहे। हिकिड़ो मूं वटि ॿियो बि ईअं स्केच ठहियल आहे, हिन में आउं को बि सर्किल यूज़ न कंदुसि। ॾिसो छो यूज़ न कंदुसि, छो जो हीअ सर्किल वारे हिसाब ते ठहियल ई कोन्हे, हीअ लाइन्स जे हिसाब सां ठहियल आहे। ॾिसो पिया, लाइनूं लाइन, मतिलबु हिकिड़ो जीअं आउं चवां त हिकिड़े हिनखे छा चइबो आहे, पर हू सर्कुलर में चयमि त हीअ हिकिड़े ग्रिड चई छॾो, या हिकिड़ी लाइन्स जे हिसाब किताब जो हिकिड़ो लोगो ठहियल, लोगो बि न आहे, हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ो डिज़ाइन आहे, जेके हाणे पाण लाइन्स खे रखी 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 करे, लाइन्स खे, न त को सर्किल यूज़ न कंदासीं, सिंपल पेन टूल सां ठहियल लाइन्स खे रखी करे, पोइ हुन मां पंहिंजो छा हूंदो आहे, शेप बिल्डर यूज़ करे हिन क़िस्म जो पाण हिन डिज़ाइन खे रियलिस्टिक में, रियलिटी में हिकिड़ो एडोब इलस्ट्रेटर में हिनखे ठाहिण जी कोशिशि कंदासीं पाण यूज़िंग। अच्छा, हिन टेक्निक खे चइबो आहे ग्रिड टेक्निक, जेका आउं हाणे यूज़ कंदुसि। हू पंहिंजी हुई गोल्डन रेशियो, हीअ आहे ग्रिड टेक्निक। उअं ख़ैर मूंखे इहो हो जो हिननि ॿिन्हिनि टेक्निक्स जी अलॻि अलॻि क्लास रखां, पर लोगो त उअं ई पंहिंजी लाइव क्लासिस हली चुकियूं आहिनि, मथां पाण खे फोटोशॉप बि करिणो आहे, हे ॿिन्हिनि खे इंडल्ज करे हिकिड़े ई टाइम ते आउं ॿई शयूं रखी छॾियो। हाणे ॾिसो हीअ कीअं ठहंदो। हाणे इहो अगरि आउं पेन टूल सां ठाहियां मुंहिंजो स्केच, त मूंखे ॾाढी ॾुखियाई थींदी, छो जो ॾिसो इन दी एंड त मुंहिंजो हथ जो ठहियल स्केच आहे, ऐं इंसान ई आहियूं पाण। ठीकु आहे, कंप्यूटर न आहियूं। किथे न किथे का न का ॾिसो का लाइन थोरी टेढ़ी हूंदी, का कीअं कीअं हूंदी, को किज हूंदो। त पंहिंजो हिन क़िस्म जा जेका हूंदा आहिनि, हिकिड़ो हिननि क़िस्म जा जेका डिज़ाइन हूंदा आहिनि, हिन में हर शेप, हर कुंड, हर एंगल परफेक्ट हुजिणो खपे, न वॾो न नंढो। सम्झो त परफेक्ट क़िस्म जो खपे जेको इन क़िस्म जा डिज़ाइन क्रिएट थींदा आहिनि।
ग्राफिक डिज़ाइन में हमेशा क्लाइंट अगर तव्हांजो कमु हर कुंड में परफेक्ट न ठहियल आहे, ॾिसण में अट्रैक्टिव न पियो लॻे, त उहो कमु हली कोन थो सघे। हाणे अगरि आउं ॾिसो पेन टूल सां हिनखे ठाहिण जी कोशिशि कयां फॉर एग्ज़ाम्पल, ठीकु आहे, ॾिसो लाइन जे हिसाब सां हलां, हिनखे पहिरीं लॉक करे छॾियोसि। ऐं कोन ठाहे सघंदुसि हुन हिसाब सां, ॾिसो छो जो हू मुंहिंजो स्केच आहे, हू हिकिड़े क़िस्म सां, ही ॾिसो न सॼो कमु टेॾो थींदो वेंदो। या सिधो सिधो पेन टूल सां पियो ठाहींदो अचां बसि, टेक्निक यूज़ न पियो कयां, त किथे न किथे मसइलो क्रिएट थी सघे थो। छो पेन टूल अगरि रफली यूज़ कंदो पेन टूल, त हुन सां परफेक्ट क़िस्म जो हिकिड़ो शेप कोन थो ठही सघे। पर उहो ई पेन टूल अगरि तव्हांखे टेक्निक जे हिसाब सां यूज़ कंदो त परफेक्ट क़िस्म जो शेप ठहंदो। हाणे ॾिसो कीअं, हाणे ॾिसो पिया हितां हिकिड़ी लाइन आहे, हितां बि लाइन आहे, लाइन आहे, लाइन लाइन हिकिड़े लाइन वन लाइन आर्ट चइबो आहे, सॉरी मूंखे ज़हन में हिन जो आयो कोन पिए वर्ड, वन लाइन आर्ट मतिलबु हिकिड़ी ई लाइन जे हिसाब सां पूरो आर्ट क्रिएट थियल आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिन में पाण कंदासीं छा, हिकिड़ी सिधी लाइन हितां ऐं खिचे छॾी, ठीकु आहे, जेके आउं हिते अची, हाणे उते आउं सर्किल्स पिया रखिया शेप क्रिएट करण लाइ, हिते आउं लाइन पियो रखां, ठीकु आहे। ही हिन जो हेतिरो शेप ऐं ही इन जो ही नक वारो शेप, ठीकु आहे, ही वारो ही सॉफ्टवेयर जेको कीमैन आहे न, मां चयो सिंधी फॉन्ट यूज़ कंदो न आहियां, अनइंस्टॉल करे हिनखे जान छॾायां, जॾहिं शिफ्ट दबायां थो निकिरी मथे अची थो वञे, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे कन वारो शेप था ठाहियूंसि। अच्छा, ऐं कंदसि छा, तव्हांखे यादि हूंदो पहिरीं पहिरीं क्लास में तव्हांखे जेको रिफ्लेक्ट वारो हिसाबु किताबु सम्झायो, हिकिड़ो पास जेको रिफ्लेक्ट तव्हांखे सम्झायो, शीशे वारो एग्ज़ाम्पल ॾिनो, माण्हू पाण अक्सर ॾिसंदो आहे रिफ्लेक्ट मतिलबु हिकिड़े पासे हू सिधो शीशे जे साम्हूं तव्हां बीठा आहियो, त जेको तव्हांजो सिधो हथु आहे उहो शीशे में उबतो हथु आहे, जेको शीशे में उबतो हथु आहे त उन असल में सिधो हथु आहे। त पाण छा कंदासीं, हिन फोटू खे एतिरो अधु ठाहींदासीं, ऐं अधु खे रिफ्लेक्ट करे पोइ ॿिन्हिनि खे मिलाए छॾींदासीं। हिन लाइ तव्हांखे जेका शइ सम्झायां पियो, तव्हांखे सिर्फ़ु इहो सम्झायां जो हिकिड़ी रफ शइ खे डिजिटली कीअं कन्वर्ट कजे थ्रो पंहिंजे टेक्निक से सही, सम्झो। इहा ई ग्राफिक डिज़ाइन में सभिनि खां कम जी शइ हूंदी आहे, रफ स्केचिस खे डिजिटल कन्वर्ट करण में। छो जॾहिं ॾिसो हिकिड़ो आउं तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, इलाही अहिड़े क़िस्म जा क्लाइंट तव्हांखे मिलंदा ऑनलाइन प्लेटफॉर्म्स ते, जेका तव्हांखे चवंदा जो असांखे रफ कॉन्सेप्ट ठाहे ॾेखारो, ठीकु आहे। हाणे ॾिसो अगरि हर कॉन्सेप्ट तव्हां अची एडोब इलस्ट्रेटर ते ठाहिण लॻो त तव्हांखे इलाही टाइम लॻी वेंदो। तव्हां छा कंदव, हुनखे 5-6 रफ स्केचिस ठाहींदव, फोटू कढी हुनखे मोकिलींदव, ऐं पोइ हुननि में हू चूज़ कंदो, तव्हां हुनखे उहो एडोब इलस्ट्रेटर डिजिटलाइज़ करे ॾींदो। त उहा ई शइ तव्हांखे हिन सम्झायां पियो, कुझु स्केच ठाहिण खां पोइ हुनखे डिजिटलाइज़ करण ई सेखारां पियो, चलो स्केच त ठही आहे, डिजिटलाइज़ कीअं कजे, उहा शइ तव्हांखे अॼु सम्झायां पियो, ठीकु आहे। ऐं कोल्डन रेशियो ऐं ग्रेड रूल बि ॻाल्हि मतिलबु साॻी थी वई, ठीकु आहे। हीअ हितां ही लाइन पे खपे, पाण उहा लाइन ठाही पेन टूल सां, ठीकु आहे। इहा ई लाइन खणी करे हिन नक जो ही हिसो ठाहींदासीं, हिते ऐं ही वारो हिसो, ऐं त ही एतिरो हिसो ठाहियो, ठीकु आहे। साॻियो ई कमु उहो ई पिया कयूं जेको पाण हुन में पिया कयूं। हिकिड़ी विच खां बिल्कुलु ईअं लाइन खिचे अंदसि, छो छो एतिरो अधु ठाहे अधु खे रिफ्लेक्ट कंदसि, सम्झो पिया, अधु ठाहे करे अधु खे रिफ्लेक्ट कंदसि, ठीकु आहे। सभिनी गॾु सेलेक्ट कयो,
शेप बिल्डर साॻियो ई कमु कंदासीं। शेप बिल्डर ॾिसो न, हिक ॿिए जी लाइनूं ओवरलैप पई करनि, हिक ॿिए मथां पई अचनि, जिथे जितां मथां अचनि पियूं पाण खे शेप बिल्डर अलाउ पियो करे त पाण हिकिड़ो शेप क्रिएट कयूं। हाणे जेका शइ न खपे हुनखे डिलीट कंदासीं। ॾिसो मूंखे हेतिरो कन वारो शेप खपे, ठीकु आहे, इहो मिली वियो। जेका लाइन्स नथियूं खपनि हुनखे पाण हटाईंदासीं। ही हिसो रहिजी वियो मुंहिंजो, सॉरी। ठीकु आहे, अख जो हिसो आऊं ठाहियो न आहे, उहो बि ठाहींदसि। ठीकु आहे, जेका हिसा न पिया खपनि। ठीकु आहे, हाणे हिननि खे ॻाल्हाईंदा ईंदासीं। ठीकु आहे, ॾिसो हाणे ॻाल्हायां कीअं पियो। एतिरो हिसो, एतिरो हिसो, ही मुंहिंजो हिसो रहिजी वियो आहे, आई गेस ही वारो ही। छा कयोसीं तव्हां? ॻाल्हि अचे पई सम्झ में, न पई अचे त मां वापसि ॿुधायांव, रिपीट कंदुसि, को मसइलो न आहे। ॾिसो हाणे आउं कराईंदो पियो सभु शेप्स खे। ठीकु आहे, ठीकु आहे, एतिरो हिसो हिनजो ठही चुको आहे। हाणे छा कंदुसि, हिनखे सॼे खे सेलेक्ट करे, अच्छा भई अख जो हिसो बि ठाहे था वठूं। सिंपल कुझु बि न कंदासीं, हिकिड़ी नंढी लाइन ठाहींदासीं, इहो तव्हां पोइ हिनखे सेट कयूं। हिनखे सॼे खे हीअं करे ट्रांसफॉर्म, रिफ्लेक्ट, ओके, हिननि खे मिलाए बिल्कुलु ईअं मिलाए करे सेलेक्ट करे शेप बिल्डर खणी हाणे हुननि हिसनि खे पाण मिलाईंदासीं। ही हिते एतिरो पाण ठही चुको आहे। हाणे हिन अंदरि कलर फिल कंदुसि जीअं थोरो सुठो लॻे। त सभिनि खां पहिरीं छा कंदासीं, पाण हिन ॿिनि खे सेलेक्ट कयो, स्ट्रोक में वियसि ऐं ठीकु आहे, हिन जे स्ट्रोक जो पंहिंजो साइज़ वधाए था वठूं। ठीकु आहे, 5 इलाही थी वियो। ठीकु आहे, ॾिसो हर हिकिड़ो हिकिड़ो शेप, हिकिड़ो अलॻि अलॻि हिसो आहे हर शेप। हाणे छा कंदासीं, हिननि में अंदरि कलर फिल था कंदा अचूं, जीअं थोरो सो सुठो लॻे। ठीकु आहे, विंडो में वञी करे कलर खोले छॾियोसि। हाणे उहो छो खोलियो आहे, उहो इन करे त जीअं ॾिसिजो आउं छा कंदुसि। हाणे हिन हिसे खे थोरो डार्क करे छॾींदासीं। अञा थोरो डार्क करे छॾींदासीं। हिसो थोरो हिन हिसाब सां पंहिंजो हिकिड़ो ईअं सम्झी वठो, जेको डिजिटली हिकिड़ो आर्ट क्रिएट पाण करे छॾियो। ठीकु आहे, ॻाल्हि अचे पई सम्झ में। ऐं वापसि ॾिसो वरी पियो पुछां, रेक्टेंगल सां बि ठही थो सघे। बिल्कुलु बिल्कुलु, पेन टूल मतिलबु तव्हांजो मैनुअल, सर्किल मतिलबु डिजिटली। ईअं बि हिकिड़ो हिसाब किताब सम्झी सघो था, पर उहो सिर्फ़ु इन केसिस में जॾहिं अहिड़े क़िस्म जा का शेप पिया ठाहियो, गोल्डन रेशियो टाइप थी वियो, इन क़िस्म जा का शेप ठाहियो पिया तॾहिं। न त उहो त तव्हां पेन टूल सां बि इलाही लोगोस ठाहे सघो था। ठीकु आहे, पर अगरि लोगोस का अहिड़ा आहिनि जंहिंमें सिमेट्री खपे, परफेक्ट क़िस्म जो बाक़ाइदा गोलाई हुजे हेॾां होॾां, त पोइ पाण गोल्डन रेशियो वग़ैरह इस्तेमालु कंदासीं। त उहो पेन टूल सां वरी उहा ई ॻाल्हि ठही सघनि था, हिन टेक्निक सां बि ठही सघनि था, ॿ अलॻि अलॻि टेक्निक्स आहिनि। पर जेका ही टेक्निक आहे गोल्डन रेशियो, हिकिड़े क़िस्म सां आउं तव्हांखे सम्झायां इन करे पियो, जॾहिं तव्हां ऑनलाइन प्लेटफॉर्म ते वञी, जिन खे अगरि फाइवर वग़ैरह जो थोरो घणो इल्मु हुजे, त
जेका पाण गिग ठाहींदव, जेका तव्हां पंहिंजो अकाउंट ठाहींदव, हुन में कीवर्ड्स जी ॾाढो इंपॉर्टेंट शइ हूंदी आहे। त जॾहिं तव्हां अगरि ॾिसो गोल्डन रेशियो टेक्निक ऐं तव्हांखे सम्झाइणु निकिरे पियो, जो अगरि तव्हां 100 माण्हुनि जो रेशियो खणो, 100 माण्हुनि खे लोगो ईंदो आहे, पर उन 100 मां सिर्फ़ु 20 ॼणनि खे ईंदी गोल्डन रेशियो टेक्निक। छो त हिन टेक्निक की तरफ़ केरु वेंदो न, ॾुखी हूंदी आहे। ऐं जेका शइ थोड़ी ॾुखी हूंदी आहे, जेका टेक्निक थोड़ी रेयर हूंदी आहे, उनजा ऑर्डर इलाही हूंदा आहिनि ऑनलाइन प्लेटफॉर्म्स ते, सम्झो पिया। कमु इलाही आहे, आवाम घटि आहे, आवाम शॉर्ट हूंदी आहे। इन ई करे आउं तव्हांखे टेक्निक खे सम्झायां पियो, त जीअं तव्हां ऑनलाइन प्लेटफॉर्म ते पंहिंजी इहा टेक्निक सेल करे सुठो ख़ासो अर्न करे सघो। माण्हू घटि आहिनि, कमु इलाही आहे गोल्डन रेशियो जो। छो त हीअ थोड़ी कॉम्प्लेक्स शइ हूंदी आहे, हर माण्हू कॉम्प्लेक्सिटी वारी शइ खां थोरो परे भॼंदो आहे। तॾहिं आउं तव्हांखे इहा शइ सम्झायां पियो। त आउं तव्हांखे शुरू में ई चयो, हमेशह उहा ई शइ तव्हांखे सम्झाई वेंदी हिन प्लेटफॉर्म ते, जेका ऑनलाइन उनजो तव्हां यूज़ करे सघो, जेका तव्हांजे कम जी हुजे। पुराणो कॉन्सेप्ट, पुराणी शयूं न, उहा शयूं सेखारी वेंदियूं जेका अॼु जे दौर में इन आहिनि। अॼु जे दौर जो जेको हिकिड़ो चइजे ट्रेंड आहे, त जीअं तव्हां अर्न करे सघो सुठो ख़ासो ऑनलाइन प्लेटफॉर्म्स ते। हेसि ताईं सभिनि खे क्लियर आहे? ऐं इनशाला आउं सोचियो आहे हाणे अपवर्क ते बि तव्हां सभिनि खे सम्झाईंदो हलंदुसि। कुझु स्टूडेंट हा मुंहिंजे ख़्याल सां ऐं मना बि कयो हो। जी मुर्तज़ा, को सवाल आहे तव्हांजो? आउं इहो पियो चयो, कुझु स्टूडेंट्स खे आउं मना बि कयो हो, जो फ़िलहालु ऑनलाइन प्लेटफॉर्म्स ते हथु न विझो। विझी वेही रहिया आहिनि। ऐं फाइबर जो त ख़ैरु आहे, अपवर्क ते इहो थियो आहे जो उनमें कनेक्ट सां इहो सॼो असांजो सिस्टम ऐं सम्झाईंदुसि। टोकन्स हूंदा आहिनि हर जॉब ते अप्लाई करण लाइ। त कंहिं स्टूडेंट खे अञा ॻाल्हि के लिए ऐं अञा चलो हुन टॉपिक ते आया न आहियूं, ऐं हू पंहिंजा कनेक्ट ज़ाया करे चुका आहिनि। इलाही स्टूडेंट आहिनि मुंहिंजे ख़्याल सां। मतिलबु हू कनेक्ट जेका हूंदा आहिनि, टोकन्स जेका हूंदा आहिनि अपवर्क में, उहा हिकिड़ो त पाण ख़रीदे था सघूं, ॿिया पाण खे सिर्फ़ु महीने में 10 फ्री मिलंदा आहिनि। ऐं उहा अकाउंट ठाहिण ते पाण खे 40 खनि मिलंदा आहिनि। हाणे शायदि हू स्टूडेंट 40 खनि ई ज़ाया करे चुको। छो जो हिन में आउं इहो थो चाहियां, तव्हांजो हिकु हिकु टोकन जेको आहे, जेको कनेक्ट थियो आहे, टोकन थियो, उहो कम वारी शइ ते लॻे, ईअं ज़ाया न थी वञे। छो जो उहा महीने खां पोइ सिर्फ़ु 10 मिलंदा। ऐं हर जॉब ते अप्लाई करणु, किथे 4 अप्लाई कबा आहिनि, किथे 2 था ख़र्चु थियनि, किथे 4, ईअं हूंदो आहे। पूरो हिकिड़ो मैकेनिज़म आहे जेको सम्झाईंदो। सिर्फ़ु तव्हांखे हींअर थोरो सब्र रखो, हींअर ऑनलाइन प्लेटफॉर्म सां ओचितो जंप न हणो जेसि ताईं पूरी इंफॉर्मेशन न आहे। फ़िलहालु जंप न हणिजो। हिन में छा आहे, फाइबर ते चलो हणी बि छॾियो त मसइलो न आहे, अपवर्क ते फ़िलहालु न हणिजो। अपवर्क ते तव्हां अगरि ईअं ई हणी छॾी जंप, त तव्हांजा टोकन ज़ाया थींदा, नुक़सानु तव्हांजो ई आहे। सोची सम्झी पूरे तरीक़े सां ॻाल्हि खे सम्झी पोइ हुन ते शइ ते जंप हणिजो। फ़िलहालु का तकड़ कोन्हे।